ऐं ॿी ॻाल्हि त ही सोशल मीडिया जो ज़मानो ऐं अक्सर नौजवान अॼु सोशल मीडिया ते 70% नौजवाननि जो सोशल मीडिया ते कमु छा आहे? फोटू हण बस। ज़िले जो सदर हूंदो, तालके जो सदर हूंदो, यूनिट जो सदर हूंदो, सूबाई आमला जो रुकन हूंदो, तालके जे आमला जो रुकन हूंदो, ज़िले जे आमला जो रुकन हूंदो। जमियत तलबा त परे जी ॻाल्हि मुंहिंजे जमियत उलमा जो बि हाल इहो आहे, कॉपी पेस्ट माहिर आहे, पंहिंजी का तजुर्बो कोन्हे, पाण खे का ख़बर न आहे। मां आयो हाँ हिन वक़्त ताईं रुगो इहा परेशानी आहे त राशिद साहब सां सेल्फी कीअं निकिरे, रुगो परेशानी। ऐं हितां निकिरी वेंदासीं त सभिनी जे वालनि ते जंहिं मूंसां फ़ोटो कढाइण में कामयाबु थिया उन्हनि जे वाल ते रुगो मूं सां गॾु सेल्फी नज़र ईंदी। इहो तव्हांजो एजेंडो न आहे, इहो तव्हांजो मशन न आहे, इहो तव्हां पंहिंजो पाण सां ऐं मूंसां मुख़लिस न आहियो। हुजणु इहो घुरिजे त जिन वटि हिते फेसबुक ऐं ट्विटर ऐं व्हाट्सअप आहे ऐं उहे सुबुह खां वठी हिते वेठल रहिया आहिनि, उहे पंहिंजनि अकाउंटनि खां सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं जी कारगुज़ारी अवाम जे साम्हूं रखनि। त जमियत तलबा इस्लाम छा कयो? कहिड़े मौज़ू ते तलबा तक़रीर कई? कहिड़ो नुक़्तो? हर तक़रीर मां हिकु पॉइंट खणो ऐं उहा पंहिंजे ट्विटर ते अपलोड कयो, पंहिंजे सोशल मीडिया ते अपलोड कयो, पंहिंजे व्हाट्सअप ते अपलोड कयो, पंहिंजे व्हाट्सअप जे स्टेटस ते रखो। पोइ मां सम्झंदुमि त हा मां नज़रियाती पंहिंजा कारकुन तयारु करण में कामयाबु थी वियो आहियां। जेकॾहिं मुंहिंजो फ़ोटो हूंदो त ईअं महसूसु थींदो त मां पंहिंजा मुहिबीन त बढ़ाया आहिनि, शायदि पंहिंजे नज़रिए जा मुहिबीन अञा ताईं मां बढ़ाए न सघियो आहियां। ख़ुदा जे वास्ते इन सिलसिले मां पंहिंजो पाण खे कढो। इहो हिकिड़ो दिमाग़ जो फतूर आहे, ॿियो कुझु कोन्हे, ख़ुदनुमाई आहे, ॿियो कुझु न आहे। हक़ीक़त में मां सच थो चवां, अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, माण्हू दिलदाला हूंदा सेल्फिन जा, हूंदा माण्हू दिलदाला त कंहिं नमूने सां असांजी सेल्फी निकिरे। शायदि मां उहो वाहिद वर्कर हा, मां अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, मूंखे कॾहिं बि सेल्फी कढाइण जो कोई शौक़ु न आहे रहियो, कॾहिं बि न आहे रहियो। मुंहिंजो शौक़ु इहो आहे। हे अक्सर वेठा आहिनि ज़िलनि जा उहिदेदार, सूबाई शूरा जा अराकीन, पुछो हिननि खां, रोज़ानो राति जो 3 बजे 4 बजे मां पंहिंजे प्रोग्राम जी हिननि खे ख़बर मोकिलींदो हा। खोड़ सारा वेठा आहिनि, रोज़ानो मोकिलींदो आहे। 70% मुंहिंजूं तस्वीरूं उहे हूंदियूं आहिनि जेके मुंहिंजे पुठीअ खां निकितल हूंदियूं आहिनि। 70% तस्वीरुनि में मुंहिंजो चहिरो न आहे हूंदो जेको मां मोकिलींदो आहियां। 30% में शायदि मुंहिंजो चहिरो हुजे। छा मूंखे शौक़ु न आहे पंहिंजो फोटो ॾेखारण जो? सच में न आहे, अल्लाह जो कसम न आहे। तव्हां कमु कयो, कमु तव्हांखे उते पहुचाईंदो जो तव्हांखे फोटूअ जी ज़रूरत न पवंदी। माण्हू तव्हांजे कम जे ज़रिए तव्हांखे सुञाणींदा त हा वाक़ई हे जमियत उलमा इस्लाम जा उहे कारकुन आहिनि जिन असलाफ़ ऐं अकाबिर जे मशन सां वफ़ा कई आहे। लिहाज़ा पंहिंजो पाण खे, पंहिंजे ज़ात खे, पंहिंजी शख़्सियत खे ॿाहिरि कढी पंहिंजे मशन खे अॻियां कयो, पंहिंजे तहरीक खे अॻियां कयो, पंहिंजे अख़राज़ मक़ासद खे अॻियां कयो। ऐं ॿियो त फज़ूल शयुनि खां इज्तनाब कयो। सोशल मीडिया तबसरा छा हलंदा आहिनि रोज़, साईं अॼु फलाणो माण्हू फलाणे वटि मानी खाइण वियो, मखण घटि हो मानीअ में, हाणे इहो स्टेटस आहे, हुन ते 300 कमेंट आहिनि। मां तव्हांखे हाणे ॾेखारे सघां थो, हाणे ॾेखारे सघां थो, लेकिन उन जी जॻह ते जमियत उलमा इस्लाम रात बदीन में जलसो कयो ऐं सूबाई सेक्रेटरी जनरल ही मौक़िफ़ रखियो, उन ते 50 कमेंट आहिनि, 50 बि बमुश्किल आहिनि। मखण माखीअ ते 300 कमेंट, तुंहिंजी सेल्फीअ ते 1000 लाइक ऐं जमात जी ख़बर ते 50 बि लाइक ऐं कमेंट कोन्हनि। तव्हां कीअं दावा था कयो त असां जमियत उलमा इस्लाम जा नज़रियाती कारकुन आहियूं? तव्हां कीअं दावा था कयो त असां जमियत तलबा इस्लाम जा नज़रियाती कारकुन आहियूं? अवां नज़रियात जा तॾहिं हामिल थींदो जॾहिं तव्हां पंहिंजे फज़ूलियात खे छॾे करे जमात जे मशन खे अॻियां रखंदो। हो कूड़ ते, हो ठॻीअ ते, हो फ्रॉड ते, हो मुल्क सां धोखो करे, इस्लाम जे नाले सां, मदीने जे रियासत सां, इया कना बुध वैया कना साईं जे नाले सां धोखो करे थो हले त 10,000 20,000 ऐं 30,000 लाइक ऐं कमेंट आहिनि, व्यूअर्स आहिनि। ऐं हिते सच आहे, हक़ आहे ऐं 100 सालनि जी तारीख़ आहे। 100 सालनि जी बि न आहे, 100 सालनि जी बि न आहे त जमियत उलमा 100 सालनि जी आहे। हा 100 साल जमियत उलमा इस्लाम खे
ज़रूर थिया आहिनि, लेकिन इन तहरीक के 100 साल न थिया आहिनि। जमीयत उलमा छो मारिज़ वजूद में आई? अल्लाह तवज्जो मुझे तरफ रखो, ये आप दोनों के सुनने की बात है। जमीयत उलमा छो मारिज़ वजूद में आई? दारुल उलूम देवबंद छो मारिज़ वजूद में आयो? ॿई इदारा जमीयत उलमा दारुल उलूम देवबंद अगराज़ कहिड़ा हा, मक़ासिद कहिड़ा हा, पोयां कहिड़ियूं कहिड़ियूं तहरीकूं कार फरमाऊं, उन्हनि खे जेकॾहिं खणंदव त तव्हांखे पहिरों मिलंदो त अंग्रेज़ जॾहिं हिन बर्रे सग़ीर ते चयो त अॼु खां पोइ बर्रे सग़ीर ते हक़ हाकिमियत, हक़ हुक्मरानी ऐं हिन मुल्क जी वाग दौड़ असांजे हथनि में हूंदी, आइंदा हिते मुग़ल एम्पायर जो हुकुम न हलंदो, आइंदा हिते ब्रिटिश एम्पायर जो हुकुम हलंदो, अंग्रेज़ जो हुकुम हलंदो, ईस्ट इंडिया कंपनीअ जो हुकुम हलंदो। उन वक़्तु हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह ऐलान कयो त अॼु मां अंग्रेज़ जे हुक्म खे मञण खां इनकार थो कयां ऐं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ ऐलान बग़ावत करे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जिहाद जो अलम बुलंद थो कयां। उन नारे खे अॼु जे साल ताईं 220 साल थिया आहिनि। अॼु जंहिं जमीयत तलबा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम खे असां खणी बीठा आहियूं, इहा 50 साल 100 साल 5 साल जी तहरीक न आहे, 220 साल जी तहरीक आहे, जेका असलाफ, अकाबिर, उलमा, सुलहा, औलिया, अतक़िया, मुहद्दिसीन, मुफ़स्सिरीन, मुबल्लिगीन, शुहदा जी जमात अॼु तव्हांजे हवाले थी आहे ऐं तव्हांखे इहा जमात ईंदड़ नस्ल जे हवाले करणी आहे। पंहिंजो पाण खां सोचियो त असां इन जमात सां वफ़ा था कयूं या बेवफ़ाई था कयूं, असां इन जमात सां मुख़लिस आहियूं या मुख़लिस न आहियूं। मुंहिंजो कमु थींदो, मूंखे उहिदो मिलंदो, मूंखे लिफ्ट मिलंदी त वाह वाह, मुंहिंजो कमु न थींदो, मूंखे लिफ्ट न मिलंदी, मूंखे उहिदो न मिलंदो त भाड़ में वञे जमीयत। त असां हिन मशन सां बि गद्दारी था कयूं, असां असलाफ सां बि गद्दारी था कयूं, नज़रिए सां बि गद्दारी था कयूं, न हिते कुझु वरंदो न हुते कुझु वरंदो। लिहाज़ा ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त 220 साल असांजी हिन जद्दोजहद खे अमली तौर ते असांखे पाणी पाराइणो आहे, पीआरणो आहे ऐं पंहिंजे ईंदड़ नस्ल जे हीअ तहरीक हवाले करणी आहे।